मखण जहिड़ा मोर माण्हू मखण जहिड़ा मोर माण्हू खिल त मुंहिंजी दिलि ठरे। मखण जहिड़ा मोर माण्हू खिल त मुंहिंजी दिलि ठरे। हाणे ॻाईंदो इहो जेको कलाम हुयो, ॻाईंदो त जलाल चांडियो हुयो। सिंध जो मशहूरु फ़नकार जलाल चांडियो अवामी फ़नकार हुयो। जलाल चांडियो हुयो ॻाईंदो मखण जहिड़ा मोर माण्हू खिल त मुंहिंजी दिलि ठरे। पर इहो शहर कंहिंजो? घणनि माण्हुनि खे इन जी ख़बर ई कोन्हे त मखण जहिड़ा मोर माण्हू खिल त मुंहिंजी दिलि ठरे जो शाइर कयो। इन शाइर ते ॻाल्हि ॿोल खां अॻु मुंहिंजे तरफ़ां मां सभिनी खे सलाम। भाउरनि भेनरुनि दोस्तनि ऐं साथियुनि खे गुज़ारिश आहे त जिन अञा सुधो मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो उहे चैनल सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि, सोशल मीडिया अकाउंट्स खे फॉलो कनि त जीअं पंहिंजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। हाणे इहो मखण जहिड़ा मोर माण्हू जहिड़ो बहितरीनु शहर, बहितरीनु शाइरी जो सृजनहार हुयो पीराणो फ़क़ीर तुड़त। पीराणो फ़क़ीर तुड़त हुयो। इहो ॻाईंदो हुयो। इहो उत्तर सिंध जो मशहूरु शाइर हुयो, सुघड़ हुयो। घणनि माण्हुनि खे ख़बर कान्हे, असांजे नौजवान नसल खे त सिंध बाबति, सिंध जे हीरनि बाबति, सिंध जे अहम किरदारनि बाबति, फ़ख़ुरु जोॻनि किरदारनि बाबति ख़बर न आहे। असां हिन चैनल ज़रिए अव्हां खे सिंध जो रोशन रुख़ मुतारफ़ कराईंदासीं त उत्तर सिंध जो मशहूरु सुघड़ पीराणो फ़क़ीर 1936 धारे सखर ज़िले जे पन्नू आकिब तालुके में थरीचाणी शरीफ़ आहे। थरीचाणी शरीफ़ उते जनम वरितो। नंढे हूंदे खां ई संदसि शौक़ु हूंदो हो, सुघड़नि जे कचहरियुनि में वेंदो हो ऐं पाण बि कोशिशि कंदो हो सुघड़ थियण जी। इन करे हिन इलाइक़े जे वेझो ॻोठ दुबर जो हिकिड़ो रवासी हुयो, आला पाए जो सुघड़ हुयो, उस्ताद अली शेर जागीराणी उन जी शागिर्दी इख़्तियार कई, जंहिं वटां हिन लोक अदब बाबति मालूमात हासिलु कई। इहो दॻु माना या पंधु सिखियो। उस्ताद जे रवायतुनि खे क़ाइमु रखंदे सुघड़नि वारे फ़न सां ई पाण बि मालामाल थियो। पहिरियां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी मशहूरु प्रोग्राम हूंदो फतेह खान जी कचहरी, उन में हिसो वरिताईं। इन दौरान संदसि जेके डॉक्टर नबी बख्श बलोच हुयो उन सां वाक़फ़ियत थियसि, जंहिंसां संदसि रिहाणियूं थियूं, गॾिजाणियूं थियूं। डॉक्टर बलोच हिन जे सुघड़ पाक मां ॾाढो मुतासिर थियो। जीअं पाकिस्तान टेलीविज़न कराची तरफ़ां सिंधीअ जा प्रोग्राम शुरू थिया त अब्दुल करीम बलोच ऐं मशहूरु कंपेयर सैयद सालेह मोहम्मद शाह जे निगरानीअ में हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो वियो, कचहरी। उन जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हिन बहिरो वरितो ऐं पंहिंजा बेत पेश कया। हू अक्सर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में थींदड़ सुघड़ कचहरियुनि में हिसो वठंदो हुयो, जंहिंजी मञता में हिन खे भिटाई एवार्ड, कलंदर एवार्ड सां नवाज़ियो वियो। उन खां सवाइ केतिरी इज़त अफ़ज़ाई थी उन जो को काथो ई कोन्हे। ॻोठ दुबर में जेको हिकिड़ो मेलो लॻंदो हो, मियां जलाल जो मेलो, हर साल उन जी मेज़बानी बि पाण कंदो हो। जॾहिं रेडियो पाकिस्तान खैरपुर वजूद में आयो त हिन खे उन वक़्त जो प्रोड्यूसर हूंदो हो जहांगीर कुरैशी। उन हिकिड़ो प्रोग्राम खैरपुर रेडियो लाइ शुरू कयो, सुहिणी धरती। उन में तुड़त फ़क़ीर खे दावत ॾिनई, जिते हिन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे सुघड़ाइप जा बेत पेश कया। पीराणे फ़क़ीर जी सुञाणप न सिर्फ़ु सुघड़ जी हुई, पर उहो हिकिड़ो बहितरीनु शाइर बि हुयो। संदसि कलाम मुख़्तलिफ़ फ़नकार ॻाईंदा हुया। उस्ताद रसूल बख्श कपड़ो, अब्दुर्रहीम मीराणी इन्हनि संदसि कलाम ॻायो। पर संदसि जेका शोहरत हुई उहा यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह फ़नकार हुयो जलाल चांडियो। उन जे ॻायल कलाम सां थी माना हिन जी शोहरत बुलंदियुनि ते तॾहिं पहुती जॾहिं जलाल चांडियो हिन खे ॻायो, जंहिंजा ॿोल अॼु बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ज़ुबानुनि ते मौजूदु आहिनि। संदसि मखण जहिड़ा मोर माण्हू खिल त मुंहिंजी दिलि ठरे, इन्हनि ॿोलनि जी जेका धुन तयारु कई हुई उहा एतिरी बहितरीनु ऐं मन मोहींदड़ हुई जो बाद में केतिरनि शाइरनि पंहिंजा कलाम इन धुन ते जोड़िया ऐं मुख़्तलिफ़ फ़नकारनि इन धुन खे ॻायो। हाणे पीराणे फ़क़ीर पंहिंजे पुठियां खोड़ शागिर्द छॾिया,
जिन में संदसि पुट बि जेको हो बख़्शन फ़क़ीर तुर्त, मोहम्मद बश्क तुर्त, हयात फ़क़ीर जागीराणी ऐं गोसल मीराणी मशहूरु आहिनि, जेके संदसि शागिर्द आहिनि, जिन जो शुमार बि सिंध जे सुठनि सुघड़नि में थिए थो। हू पाण पढ़ियलु कोन हुयो, लिखी कोन सघंदो हो, पर पंहिंजे जेको आहे सो ॻोठ जे माण्हुनि जी मदद सां पंहिंजा कलाम उन्हनि खां लिखाराईंदो हो। ऐं संदसि मदद कंदड़ जेके हूंदा हुआ, हाजी अब्दुल करीम जतोई हुयो, उस्ताद अब्दुल गफ़ार जतोई हुयो, उहो संदसि लिखियलु कलमी मवाद जेको हो उन में संदसि मदद कंदा हुआ। संदसि लिखियलु कलमी मवाद संदसि शागिर्द हुयो गोसल मीराणी, हिंगोरे वारे वटि हिन वक़्तु मौजूदु आहे। ॿुधाए थो वञे त ऐं सिंध जो ई भलोड़ सुघड़ शाइर 9 मुहर्रम 2009 ईस्वीअ ते असांखां हमेशह लाइ जुदा थी वियो। ऐं हुन जो कलाम जेको आहे अॼु बि माण्हुनि जे जेको आहे सो ज़बान ते गूंजे पियो। मखण जहिड़ा मोर माण्हू, पाण बि मखण जहिड़ो मोर माण्हू हो, तॾहिं त माण्हुनि जी दिलि ठारींदो हुयो। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदो।